रहे सदा सिंधु जी छोली मारूअड़न जी मिठड़ी। सुहारे सिंध जे मारूअड़न लाइ हर साल जियां हिन साल बि 5 दिसंबर 2021 सिंधी सकाफत वारे ॾियारे ते ईंदो सिंधी सकाफत जो जशन, जंहिंमें हूंदो सिंध सां प्रीत जो जशन। सकाफत जे हिननि रंगनि खे तव्हांजी सोशल मीडिया स्क्रीन ताईं पहुचाईंदो सिंध जो पहिरियों वेब चैनल न्यूज़ रूम HD। तारीख़ यादि रखना 5 दिसंबर 2021 हंद प्रेस क्लब बुकेरा शरीफ। जिए सिंध जिए सिंध वारा जियन सिंधी टोपी अजरक वारा जियन। जिए सिंध जिए सिंध वारा जियन सिंधी टोपी अजरक वारा जियन।